असां चङो मुड़ुसु हुयो उनखे बेदर सां क़तल कयो आहे, जंहिंजे करे असांजी बिरादरी एहतिजाज कयो आहे। त उनजे करे 20 ॼणनि ते जेका त एफआईआर दर्ज कई वई आहे, फ़ौरन इहो केस हटायो वञे, ख़तमु कयो वञे ऐं मीर जेका त गोसो इनखे जेका त हटायो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं असांजो नेक मर्द तमामु बहितरीनु माण्हू इंसान दोस्त नसरुल्लाह उडाणे खे दिन दिहाड़े जेको आहे क़तल कयो वियो आहे। उनजे हक़ जे लाइ जेको आहे सो सॼी बिरादरी असांजी रैली वग़ैरह कढी आहे, उनजे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। महिरबानी करे उनखे बि ख़तमु कयो वञे। वज़ीर आला चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश थी कजे त फ़ौरन SHO नसीराबाद खे हटायो वञे। ॿी सूरत में असांजी बिरादरी पूरी घटि न आहे, तमामु पूरे पाकिस्तान में रहे थी। एहतिजाज वधी वेंदा, इन खां पोइ लॉ एंड सिचुएशन जो असांजो चङो मुड़ुसु आहे नसीराबाद जो नसरुल्लाह खान उडाणा साहिबु, उनखे क़तल कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ऐं उन खां पोइ असां जेको एहतिजाज कयो जेको असांजो मुड़ुसु क़तल थियो, असांजे मथां वरी FIR SHO मीर मोहम्मद खोसे कटी आहे, जंहिंजी असां DIG लाड़काणो SSP कंबर शदा कोट वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं त हिनखे फिल फौरी तो हटायो वञे, न त माहौल ॾाढो ख़राबु थी। Salatlar, mucizesin